गांधी जे सहाफ़ी अली खान ख़ासकेली जो वॾो भाउ ऐं शहज़ादो ख़ासकेली जो वालिद अलीगुल ख़ासकेली दिलि जो दौरो पवण सबबि नवाब शाह जी अस्पताल में फ़ौत थी वियो, जंहिंजो मड़ो एम्बुलेंस ज़रिए नवाब शाह खां ॻोठु उमेद अली ख़ासकेली पहुचायो वियो, जिते फ़ौत थियल अलीगुल ख़ासकेलीअ जे जनाज़े नमाज़ अदा कई वई। जनाज़े नमाज़ में सियासी, समाजी, अदबी, मज़हबी माण्हुनि सहाफ़ियुनि ऐं आसपास जे ॻोठाणनि वॾे अंग में शिरकत कई। जनाज़े नमाज़ बैदि मरहूम खे अबाणे क़ब्रिस्तान आमिर पीर में मिटीअ मां हवाले कयो वियो, जॾहिं त संदसि वारसनि सहाफ़ी अलीगुल ख़ासकेली, शहज़ादो ख़ासकेली, उस्ताद अब्दुल क़ादिर ख़ासकेली, एजाज़ ख़ासकेलीअ सां ताज़ियत जो सिलसिलो जारी आहे।